अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दनि खे भलीकार। आऊं आहियां अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमण। प्यारा ॿारो, जीअं त तव्हां बख़ूबी वाक़िफ़ आहियो त असां केमिस्ट्री जो चैप्टर नंबर 5 केमिकल बॉन्ड स्टार्ट कयो होसीं, जंहिं मंझि असां कीमियाई बॉन्ड छा खे चइबो आहे, कीमियाई बॉन्ड छो थो ठहे, कीमियाई बॉन्ड कीअं थो ठहे पियो, बॉन्ड जा मुख़्तलिफ़ क़िस्म जंहिंमें आयोनिक कोवेलेंट बॉन्ड ऐं आयोनिक ऐं कोवेलेंट कंपाउंड्स जे करेक्टरिस्टिक्स जे मुतलिक़ इंफॉर्मेशन हासिल कईसीं। अॼु अवां जे साम्हूं जेको मूं वटि टॉपिक आहे उहो आहे कोवेलेंट बॉन्ड जूं आयनी ख़ासियतूं यानी आयोनिक करेक्टरिस्टिक्स ऑफ कोवेलेंट बॉन्ड। असां कोवेलेंट बॉन्ड वारे लेक्चर में इहो पढ़ी आयासीं त ही अहिड़े क़िस्म जो बॉन्ड आहे जंहिं मंझि इलेक्ट्रॉननि जी शेयरिंग थींदी आहे। ऐं जॾहिं त आयोनिक बॉन्ड में असां इहो पढ़ी आयासीं त आयोनिक बॉन्ड असां वटि अहिड़े क़िस्म जो बॉन्ड आहे जंहिंमें आयन्स जी फॉर्मेशन थींदी आहे, यानी पॉजिटिव ऐं नेगेटिव चार्जिस एटम्स जे मथां क्रिएट थींदियूं आहिनि। हाणे इन हवाले सां वरी जॾहिं असां कोवेलेंट बॉन्ड ते नज़र कईसीं त के कोवेलेंट बॉन्ड अहिड़ा हुया जेके ॿिनि हिक जहिड़नि एटमनि जे विच में ठहनि पिया, ऐं कुझु कोवेलेंट बॉन्ड अहिड़ा हुया जेके ॿिनि मुख़्तलिफ़ एटमनि जे विच में ठहनि पिया। इन हवाले सां वरी असां वटि कोवेलेंट बॉन्ड जा ॿिया ॿ क़िस्म निकिरी आया। हिकिड़ो थी पियो गैर कतबी कोवेलेंट बॉन्ड ऐं ॿियो थी पियो असां वटि कतबी कोवेलेंट बॉन्ड, यानी नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड ऐं पोलर कोवेलेंट बॉन्ड। पोएं लेक्चर में कोवेलेंट बॉन्ड वारे लेक्चर में असां कोवेलेंट बॉन्ड जा 3 क़िस्म पढ़ियासीं, सिंगल कोवेलेंट बॉन्ड, डबल कोवेलेंट बॉन्ड ऐं ट्रिपल कोवेलेंट बॉन्ड। हिन बॉन्ड वारे क़िस्म हिन टॉपिक मंझि असां ॿिया 2 क़िस्म पढ़ंदासीं कोवेलेंट बॉन्ड जा, नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड ऐं पोलर कोवेलेंट बॉन्ड। हाणे नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड जी पहिरियां वज़ाहत कयूं त इहो छा आहे। असां वटि मोस्टली नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड जेको असां वटि फॉर्मेशन थींदी आहे इहा उन्हनि ॿिनि एटमनि जे विच में थींदी आहे जिन जो जेको डिफरेंस ऑफ इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे उहो छा हुजणु खपे, इज़ 0। यानी नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड अहिड़नि ॿिनि एटमनि जे विच में ठहंदो जिन जो इलेक्ट्रोनेगेटिविटी जो डिफरेंस 0 थियणु घुरिजे। इलेक्ट्रोनेगेटिविटी बरकी मनफियत चैप्टर नंबर 4 में असां डिटेल में पढ़ी आया आहियूं। हिते डेफिनेशन खे आऊं वर्जायां पियो त व्हाट इज इलेक्ट्रोनेगेटिविटी, एबिलिटी ऑफ एन एटम टू अट्रैक्ट द शेयर्ड पेयर ऑफ एन इलेक्ट्रॉन towards itself in a molecule is called electronegativity। यानी एटम जी उहा सलाहियत जेको एटम मॉलिक्यूल जे अंदर इलेक्ट्रॉननि जो शेयर्ड पेयर पाण ॾांहुं अट्रैक्ट करे, उन एबिलिटी नालो रखंदासीं असां इलेक्ट्रोनेगेटिविटी। हाणे असां एग्जांपल पिया वठूं हाइड्रोजन जे मॉलिक्यूल जो। हाणे हाइड्रोजन ऐं हाइड्रोजन जे विच में सिंगल कोवेलेंट बॉन्ड मौजूद आहे। हिन हाइड्रोजन भी पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन शेयर कयो आहे, हिन हाइड्रोजन भी पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन शेयर कयो आहे, ऐं पोइ उन्हनि जे विच में बॉन्ड पियो ठहे असां वटि, जंहिं बॉन्ड खे सॾियूं पिया असां सिंगल कोवेलेंट बॉन्ड। हाणे इते जेकॾहिं ॾिसूं पिया त आऊं इलेक्ट्रोनेगेटिविटी कुझु एलिमेंट्स रखी आहे त हाइड्रोजन जी जेका इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे उहा 2.1 आहे असां वटि। हाणे जॾहिं त हिते हिन हाइड्रोजन इलेक्ट्रोनेगेटिविटी 2.1 आहे त हिन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी 2.1 आहे। त हाणे इहो जेको शेयर्ड पेयर ॿिन्ही जे विच में थियो आहे इहो कहिड़ो हाइड्रोजन छिकींदो, केतिरो वधीक कहिड़े हाइड्रोजन ॾे वेंदो, चए पियो त इहो शेयर्ड पेयर ॿिन्ही हाइड्रोजन जो इक्वली आहे। इक्वली हिन वजह जे करे आहे छाकाणि त इलेक्ट्रोनेगेटिविटी ॿिन्ही जी सेम आहे, त इट मीन्स इन ॿिन्ही हाइड्रोजन जे विच में जेको ठहंदड़ बॉन्ड हूंदो उहो हूंदो असां वटि नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड। अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं असां ॿियो मिसाल वठूं क्लोरीन जे मॉलिक्यूल जो, त क्लोरीन ऐं क्लोरीन जे विच में बि ठहंदड़ बॉन्ड जेको आहे उहो सिंगल कोवेलेंट बॉन्ड आहे। हिते क्लोरीन हिन में पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन ॾिनो आहे, हेॾां हिन पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन शेयर कयो आहे। क्लोरीन जी जेका इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे असां वटि उहा 3.0 आहे, त हिन क्लोरीन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी 3.0 आहे। जॾहिं इन ॿिन्हिनि जी इलेक्ट्रोनेगेटिविटी जो डिफरेंस वठंदासीं त उहो 0 ई ईंदो। यानी नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड अहिड़नि ॿिनि एटमनि जे विच में ठहंदो जिन जे इलेक्ट्रोनेगेटिव जो डिफरेंस छा हुजणु खपे, 0 हुजणु खपे। वरी ॿियो मिसाल पिया वठूं असां नाइट्रोजन ट्राइक्लोराइड जो
NCl3 जंहिंमें नाइट्रोजन ऐं क्लोरीन जे विच में बॉन्ड ठहियल आहिनि असां वटि। हाणे असां ॾिठोसीं त नाइट्रोजन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी बि असां वटि 3.0 आहे ऐं क्लोरीन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी बि असां वटि 3.0 आहे। यानी जॾहिं नाइट्रोजन ऐं क्लोरीन जे विच में जेको इलेक्ट्रॉन शेयर थियो आहे, हाणे इहो शेयर्ड पेयर ॿिन्हिनि जो इक्वली आहे, छाकाणि त ॿिन्हिनि जी इलेक्ट्रोनेगेटिविटी सेम आहे। जेतिरो टाइम इन इलेक्ट्रॉन जे पेयर्ड शेयर खे नाइट्रोजन कंज्यूम कंदी, ओतिरो टाइम क्लोरीन कंज्यूम कंदी ऐं ॿिन्हिनि जे मथां कंहिं क़िस्म जी का बि चार्ज क्रिएट न थींदी। त अहिड़े क़िस्म जे ठहंदड़ बॉन्ड खे सॾींदासीं असां नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड। वरी ॿियो आहे असां वटि पोलर कोवेलेंट बॉन्ड। पोलर कोवेलेंट बॉन्ड असां छाखे था चऊं पिया? चए थो त अहिड़े क़िस्म जो बॉन्ड which is formed between two atoms जॾहिं डिफरेंस जेको उन में इलेक्ट्रोनेगेटिव हुजणु खपे उहो केतिरो हुजणु खपे? 1.7। इलेक्ट्रोनेगेटिविटी जो डिफरेंस केतिरो अचणु खपे असां वटि? 1.7 इलेक्ट्रोनेगेटिव डिफरेंस अचणु घुर्जे। हाणे 1.7 या 1.7 खां लेस अचणु खपे त उन विच में ठहंदड़ बॉन्ड खे सॾींदासीं असां कोवेलेंट बॉन्ड, पोलर कोवेलेंट बॉन्ड। हाणे मिसाल था वठूं पिया असां इन डिफरेंस जे हवाले सां हाइड्रोजन ऐं क्लोरीन जे विच में ठहंदड़ बॉन्ड जो। हाणे हाइड्रोजन बि पंहिंजो हिकिड़ो इलेक्ट्रॉन शेयर थी करे, इलेक्ट्रॉन बि क्लोरीन बि इलेक्ट्रॉन शेयर थो करे पियो। हाणे हाइड्रोजन जी जेका इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे उहा 2.1 आहे, क्लोरीन जी जेका इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे उहा 3.0 आहे। जॾहिं डिफरेंस था ॾिसूं पिया त असांखे मिले थो पियो 0.9। हाणे 0.9 असां वटि छा आहे? 1.9 खां लेस आहे। यानी पोलर कोवेलेंट बॉन्ड जे लाइ कंडीशन आहे त जेको इलेक्ट्रोनेगेटिविटी में डिफरेंस आहे उहो अप टू 1.7 हुजणु खपे या 1.7 खां लेस हुजणु खपे, ग्रेटर देन 1.7 न थियणु खपे। जॾहिं बि ॿिनि एटम जे विच में इलेक्ट्रोनेगेटिविटी जो डिफरेंस ग्रेटर देन 1.7 हूंदो आहे त पोइ आयोनिक बॉन्ड ठही वेंदो आहे। हिते बॉन्ड आहे असां वटि कोवेलेंट, त कोवेलेंट बॉन्ड जी कंडीशन आहे त या त 1.7 ताईं हुजे या लेस देन 1.7 हुजे, त पोइ हाइड्रोजन ऐं क्लोरीन विच में जेको ठहंदड़ बॉन्ड आहे इहो पोलर कोवेलेंट बॉन्ड आहे। जॾहिं इलेक्ट्रोनेगेटिविटी ॾिसूं पिया त हाइड्रोजन जी घटि आहे, क्लोरीन जी वधीक आहे, त पोइ जेको इहो शेयर्ड पेयर आहे बिटवीन हाइड्रोजन ऐं क्लोरीन, त इहो कहिड़ो एटम वधीक अट्रैक्ट कंदो? उहो वधीक अट्रैक्ट कंदो जंहिंजी इलेक्ट्रोनेगेटिविटी वधीक आहे। हाणे हिन मालिक्यूल में क्लोरीन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी वधीक आहे। जॾहिं क्लोरीन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी वधीक आहे त पोइ इहो शेयर्ड पेयर क्लोरीन वधीक अट्रैक्ट कंदो पाण ॾे ऐं क्लोरीन जे मथां पार्शियल नेगेटिव ईंदी ऐं हाइड्रोजन जे मथां पार्शियल पॉजिटिव चार्ज क्रिएट थींदी ड्यू टू द डिफरेंस ऑफ इलेक्ट्रोनेगेटिविटी। हाणे ॿिन्हिनि जे विच में बॉन्ड जेको आहे उहो कोवेलेंट बॉन्ड आहे, पर चार्जिस अची वियूं आहिनि पार्शियल नेगेटिव ऐं पॉजिटिव। पॉजिटिव ऐं नेगेटिव चार्जिस अचण इहा प्रॉपर्टी हूंदी आहे असां वटि आयोनिक बॉन्ड जी। यानी कोवेलेंट बॉन्ड में आयोनिक बॉन्ड वारियूं प्रॉपर्टीज़ आहिनि। उहा कंडीशन आहे असां वटि कंहिंजी? पोलर कोवेलेंट बॉन्ड जे मुतालिक। हाणे वरी ॿियो मिसाल पिया वठूं असां वाटर जो, यानी H2O, यानी ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन जे विच में बॉन्ड जी फॉर्मेशन आहे। ऑक्सीजन जी जेका इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे उहा 3.5 आहे ऐं जेका असां वटि हाइड्रोजन इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे उहा 2.1 आहे। जॾहिं असां इन ॿिन्हिनि जी इलेक्ट्रोनेगेटिव डिफरेंस ऑक्सीजन हाइड्रोजन में बि वठंदासीं, जंहिंमें ऑक्सीजन बि पंहिंजो इलेक्ट्रॉन जो पेयर ॾिए पई, हाइड्रोजन बि शेयर करे पियो, हेॾा ऑक्सीजन ॿियो इलेक्ट्रॉन ॾिए पई, हेॾा हाइड्रोजन बि शेयर करे पियो। हाणे इहो जेको शेयर्ड पेयर आहे इहो वधीक हलियो वेंदो केॾे? घणो टाइम कंज़्यूम कंदी? ऑक्सीजन। छो त ऑक्सीजन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी हाइड्रोजन जे मुक़ाबले में वधीक आहे, त यानी ऑक्सीजन मथां ईंदी पार्शियल नेगेटिव ऐं हाइड्रोजन जे मथां अची वेंदी पार्शियल पॉजिटिव चार्जिस। हाणे इहे जेके पॉजिटिव ऐं नेगेटिव चार्जिस अचनि पियूं इहा इंडिकेशन आहे असां वटि त इहे जेके मॉलिक्यूल आहिनि असां वटि इहे पोलर मॉलिक्यूल आहिनि। पोलर मां मुराद आहे चार्जिस पॉजिटिव ऐं नेगेटिव। हाणे बॉन्ड कोवेलेंट आहे, चार्जूं जो अची वियूं आहिनि, त इन वजह जे करे हिनखे चवंदासीं त आयोनिक कैरेक्टरिस्टिक्स इन द कोवेलेंट बॉन्ड। त माना कोवेलेंट बॉन्ड जे अंदरि आयननि वारियूं ख़ासियतूं यानी आयोनिक स्ट्रक्चर। हाणे इहो जेको पोलर कोवेलेंट बॉन्ड आहे इहे असां वटि प्लस ऐं माइनस, पर इहा जेका प्लस ऐं माइनस जी चार्ज आहे इनखे असां पार्शियल करे काउंट कंदासीं, यानी जस्ट अट्रैक्ट थी रहिया आहिनि इलेक्ट्रॉन, कंप्लीटली तौर ते लॉस ऐं गेन न थी रही आहे जीअं आयोनिक बॉन्ड में थींदी आहे। आयोनिक बॉन्ड में प्लस ऐं माइनस जूं फुल चार्जिस ईंदियूं आहिनि,
जॾहिं त कोवेलेंट पोलर कोवेलेंट बॉन्ड में पार्शियल ऐं पॉजिटिव ऐं पार्शियल नेगेटिव चार्ज ईंदियूं छाकाणि त हिते जस्ट जेका आहे सा अट्रैक्शन आहे ड्यू टू द डिफरेंस ऑफ इलेक्ट्रोनेगेटिविटी यानी इहो हुयो असां वटि अबाउट द आयोनिक कैरेक्टरिस्टिक्स ऑफ द कोवेलेंट बॉन्ड यानी जंहिंमें असां ॿ बॉन्ड जा क़िस्म पढ़ियासीं पोलर कोवेलेंट बॉन्ड ऐं नॉन पोलर कोवेलेंट बॉन्ड। उम्मीद पियो कयां तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।